अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद नबी उम्मी व आलिहि व सहबिहि व बारिक व सल्लिम। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व आलिहि व इत्तबि बिन कुल्लि मालूम लक अस्तगफिरुल्लाह वल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा व अतूबु इलैह। मुझे मान वारा भाउरो, आयल मोहम्मद मेहमानों, बुजुर्गों, अस्सलाम वालेकुम। मुझे भाउरो, इश्क मोहब्बत की महफिल है जो सवेर घर अचाई वही है, जो हाँ पाँचे एंड तक पहुँचण वारी है। इन की शुरुआत लतीफ़ साईं जे वैसा क्या थो। मोहब्बत पाए मन में रंडा रोड़िया जिन तिजो सराफन अणपुरो अधायो। मुझा भाउरो, अल्लाह हिक है, वाहिदा है, अहदा है, समदा है, राज़िका है, करीमा है, वो पंज पट पाण है, वो जल जलाल हुआ है, वो जो को मटना है। उनकी वहदानियत, उनकी वहदानियत बरका है, वो अज़ल का है, अब ताईं रहंदो, को न हूंदो पर हुनजी ज़ात हूंदी। मुंहिंजा भाउरो, ही दुनिया चंद ॾींहंनि जी अथई, ही ज़िंदगी चंद ॾींहंनि जी अथई। बको शायर जे जिंदगी के दिन मांग के लाए थे चार, जिंदगी के दिन मांग के लाए थे चार, दो कट गए इंतजार में, दो आरज़ू में, दो कट गए आरज़ू में, दो इंतजार। जिंदगी एडी तो मुख्तसर है जो पान का खबर ही पान के खबर कान पे कल छा थी आया जी किथे बैठा साल अग में आया सो जलसो कसी अज 12 महीना ये गया खबर कान पे बड़ी पहुंचा गया। इन्हीं जिंदगी के हिन करे अवां के न हुआ है, पान के न मिलो है तो पान वही जिंदगी बर्बाद की। अज यार ख्याल ने गाली लोगों को वक्त बर्बाद की। इस जिंदगी असा के करे मिली है तो असा अल्लाह जी वादा के तस्लीम कदे, मिले मोहम्मद जी इताअत कदे, सुठा कार कदे, ही जान छड़े अगी जान दे रवा थी। उहाई असांजी असल जिंदगी है। मुझा दोस्तों, मुझा भाउरो, मोरे वासियो, तव्हां ॾाढा मोहब्बती आहियो, हुज़ूर पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोहब्बत कंदा आहियो। उन मोहब्बत जी निशानी आहे जो तव्हां एतिरा अची करे पिया आहियो। मूं मिस्कीन जो अवां खे इहो अर्ज़ु आहे त इन मोहब्बत में आया आहियो त इन मोहब्बत ते क़ाइम ऐं दाइम रहो। अल्लाह ऐं उनजे रसूल खे उहो माण्हू पसंदि आहे, उहो इंसान पसंदि आहे जंहिंजी निस्बत सरासर ॻंढियल हुजे, जेको थोरो या घणो पर पंहिंजे तालुक़ खे अल्लाह जे रसूल सां बरक़रार रखंदो अचे। इंसान तोड़े केॾो बि गुनाहगार छो न हुजे, केॾो बि गुनाहगार छो न हुजे, पर उनखे रोज़ानो नमाज़, क़ुरान, ज़िक्र ऐं दुरूद पाक इहे शयूं हुन लाइ लाज़िम आहे। मुंहिंजा भाउरो, जेकी बि गस में आया जिन ही शराब जो शौक़ तो वो कॾहिं पोइ न रहंदा। वॾा वॾा बादशाह, वॾनि बादशाह पंहिंजी बादशाही छॾे ॾिनी, इश्क जी हिकिड़ी चुकी पिण जे लाइ सभु कुझु छॾे ॾिनी, हर शइ मां त पटे विया। इन जी हिकिड़ी मिसाल तव्हांखे ॾियां। हिकु दफ़े जो वाक़ियो अथव त हिकिड़ो बादशाह पंहिंजी महल जे मथां सुतो पियो हुजे, पलंग जे मथां। आधी रात थी आहे, ॾिसे थो त हिकिड़ो बुद्धू, अरब जा बुद्धू न, हिकिड़ो बुद्धू शख़्स फिरे अचे पियो वञे पियो, हिजक खोली
केर है चे मैं बदू आयो हिते छो आयो मुझे महल जे मथा चे मुझे उठ को जो उठ से तलाश में आयो है चे तुझे उठ हिते मिलंदो मोट मुझे बादशाह है मुझे महल जे उठ मिलंदो चे जेकॾहिं मूंखे हिते उठ न मिलंदो त तोखे हिते सुठे अलाह बि कोन मिलंदो इहो चई वो बदू गायब थी वियो वो बदू गायब थी वियो वो बदू कहिड़ो वो मुर्शिद कुझु रूह बदू जो रूह करे आयो अज़ल खां जो मुक़दर में इहा शइ लिखियल हुई वो हिकदमि एॾो असर जे दिलि ते थियो उहो थियो हिकदमि उहो शख़्स थियो ख़ामोशीअ सां वज़ीर खे घुराए बाबा ही बादशाही हे तव्हां ऐं आउं हलां थो निकितो वियो वञी कोन थियो 12 महीना गुज़री विया मुंहिंजो पुटु हो उनखे विहारियो तख़्त ते 12 महीना गुज़री विया वज़ीर बादशाह पियो बादशाह पियो जो वज़ीर ऐं हुनजा कमांडर फौजी मुल्क निज़ाम खे हलायूं पियो हलंदे हलंदे अवाम रण कई असांजो बादशाह ॾाढो अदर वारो हो इंसाफ़ वारो हो असांजे बादशाह खे वापसि वठी अचो केॾा ॻोल्हाए फौजी दस्ता वो वज़ीर मशीर सब गॾु थिया फौजी दस्तो रवानो थियो थोरो गौर सां ॿुधो मुंहिंजी ॻाल्हि फौजी दस्तो रवानो थियो हलंदे 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 ख़बर पई त दरिया जे किनारे वेठो आहे वञूं ते पहुता दरिया जे किनारे ते ॾिसनि पिया त बादशाह वेठो आहे फटल पुराणा कपिड़ा पंहिंजे कपिड़े खे सिलाई पियो करे कमीज़ टुटल उनखे सिलाई पियो करे टिपे जो टाइम आहे कमांडर दस्तो पहुची करे पहुतो वज़ीर गॾु आहिनि पहुता आहिनि अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम अल्लाह जो वली वो अल्लाह जो वली अल्लाह थी वियो बादशाह जो सभु कुझु छॾी अल्लाह जो दोस्त थी उनखे सॼी ख़बर पई त कहिड़े मक़सद सां आया आहे उन बाबा ॾियो ख़बर कि सही असीं आहियूं तोखे वठणु ये कहिड़ी ज़िंदगी आहे दरिया जे कप ते वेठो आहीं कपिड़ा पाण को सिलाई करी हल तुंहिंजी बादशाही पई आहे हल इंसान जे मथां हुकुमरानी कर हल इंसान जे मथां हुकुमरानी कर ॾिसो इश्क हिकिड़े पासे आहे इश्क हिकिड़े पासे आहे उनजी हासिलात उनजी लज़्ज़त ऐं उन कामयाबी उनजे बारे में तव्हांखे कुझु ॿुधाइण थो चाहियां तव्हां मुंहिंजी ॻाल्हि खे थोरो गौर सम्झो साईं तव्हां हीउ छा पिया कयो हलो हलो हली पंहिंजी बादशाही संभालियो हुते बादशाही माण्हू जी वाला बेकरार आहिनि पोइ बादशाह छा कयो सुई जेके हथ हुई सुई खे कढी धागे में दरिया में छाए छॾी उछलाए हुकुम कई ऐं मच्छियो मुंहिंजी सुई विझाइण ॾियो मच्छी सभु ॿाहिरि था मुंहिंजी सुई विझाइण ॾियो सभिनी मच्छर चुभी आई सभु वरी वापसि ॿाहिरि था हर कंहिं जे वात में सोन जो हिकिड़ी हिकिड़ी सुई सोन जी हर कंहिं वात में हर कंहिं जेतिरी मच्छियूं दरिया में ॿाहिरि निकितियूं न दरिया में हुयूं सभु निकितियूं ऐं हर कंहिं जे वात में सोन जी हिकिड़ी हिकिड़ी सुई हुई चई न खणी वञी मूंखे जी ज़रूरत न आहे मूंखे मुंहिंजी असली सुई विझाइण ॾियो वरी टुभी आहियूं हिकिड़ी मच्छी निकिती जंहिंजे वात में असली सुई हुई चई हा ॾियो मच्छी रिड़ी आई साईं उहा कढी उन्हनि ॾे निहारे चई हिते जानवर मूं चयो कोन था ऐं इंसान छा मां इंसान वटि था अची तव्हांजे वटि लॻे मूंखे अहिड़ी भाषा न पिया हलो उहो दरवेश केरु हो ख़बर अथव दरवेश केरु हो इब्राहिम बिन अथम उहो दरवेश हो जेॾां वेंदो हो जॾहिं हज करणु वियो त पंहिंजे माग सां हज जॾहिं शुरू थियो वञण जे लाइ हर हिते ॿ रुपया नफ़ल पढ़ी वरी उन खां जिते उहो सजदो पियो वरी हिते ॿ रुपया पढ़ी वरी जिते सजदो वरी उते ॿ रुपया ईअं पढ़ंदे क़ाबिल पियो हाणे इश्क जी ॾिसो अथव जंहिं जेतिरो इश्क अपार हूंदो ओतिरो हुनजी मंज़िल मथे हूंदी आहे
जंहिंजो इश्क घटि हूंदो उनजी मदद ओतिरी घटि हूंदी आहे। इब्राहिम बिन अदम नमाज़ूं पढ़ंदे वञी पियो मके ने अखबारो अल्लाह जो वलीउल्लाह कामिल दरवेश बादशाह हो। जॾहिं मके खे वेझो पहुतो ॾिसे त काबो आहे कोन, ॾिठे त काबो आहे कोन, हे काबो वियो केॾां अची रण कई, अरे अल्लाह पाक काबतुल्लाह केॾां मुंहिंजी नज़र में आॾो। अल्लाह साईं ॾेखारी चई काबो जेको हिकिड़े आशिक़ जे मुंहिंजे हिकिड़े आशिक़ जे इस्तक़बाल खणी जो अखि फेराई त ॾिस बीबी राबिया बसरी अचे पई ऐं काबो सामिला वियो आहे। अंदाज़ो लॻायो बीबी राबिया बसरी अचे पई ऐं काबो मुंहिंजे इस्तक़बाल सुम्हिया भाउरो इश्क उहा शइ अथव, इश्क उहा शइ आहे जेको इंसान खे रेटो ठाहींदो आहे। इश्क उहा शइ आहे जेको इंसान खे पलीती में कढी पाकाए वठी वेंदो आहे। इश्क उहा शइ आहे जेको ज़रे खे आफ़्ताब बणाए छॾींदो आहे। इश्क उहा शइ आहे जेको फाकीअ खे अर्शी बणाए छॾींदो आहे। इश्क हिकु अहिड़ो मरम आहे जेको इंसान जे जुमला बीमारियुनि जो इलाज आहे। ही सच आहे, ही सच आहे त पाण सभु आशिक़ थी कोन था सघूं, पर जेकॾहिं पाण इश्क जो वड़ खणी इश्क जो वड़ पंहिंजी ज़ुबान ते जारी करे ऐं थोरो गस्पत ते हलूं त यकीन कामिल आहे तो महबूबी सदके में पाण समझ बेड़ा पार थींदा। पाण कहिड़ा बि गुनाहगार छो न हुजूं, पर जॾहिं पंहिंजी ज़ुबान ते मिड़े मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नाम हूंदो ऐं पाण रवां दवां थींदासीं, अल्लाह पाक मुंहिंजे नाले सदके में पंहिंजा बेड़ा पार करे। दोस्तो ॾिसो हिकिड़ी मिसाल आहे, हितां पाण सभु हज ते रवां दवां थियूं, नियत हज जी आहे। अबा के ईरान में हुआ, कंहिंजी ज़िंदगी जेको इराक में ख़तमु थी वई, कंहिंजी ज़िंदगी बलूचिस्तान में ख़तमु थी वई। होसि ताईं पहुचंदे चंद दाणा वञी हज ते पहुतासीं। पर अबा जेकी रस्ते में जिन जहान छॾियो उहे हाजी लेखवा या कोन लेखवा? तव्हां ॿुधायो न बाबा, हाजी लेखवा न? बिल्कुलु लेखवा। अहिड़ी तरीक़े सां जेकॾहिं अवां इश्क जो समर्पण साण खणी इश्क जी मंज़िल ते वधणु शुरू कयो, तोड़े गुनाहगार छो न हुजो। हिकु ॿिए खे बि हलियाओ, तव्हांजी ज़िंदगी जो माना शमा गुल थी वई त बि तव्हां आशिक़नि में लेखिया वेंदा, हर सूरत में लेखिया वेंदा। असां मिस्किननि जी जिमायत, असां ग़रीबनि जी जिमायत इश्क जो सौदो खणी दर दर वञूं था, माण्हुनि खे मिंथ मेड़ कयूं था त ख़ुदा पंहिंजे पाण खे सुञाणो त तव्हां छा लाइ हिते आया आहियो, तव्हांजी पैदाइश छो थी? असांजी पैदाइश इन करे थी त अल्लाह से मोहम्मद करीम खे पैदा कयो, उन खे पैदा कई, उन खे जॾहिं पैदा कई त पोइ असांखे पैदा कयो। हाणे असां ते फर्ज़ आहे त उन महबूब सां मोहबत कयूं जीअं असांखे अल्लाह जो रस्तो ॾेखारियो। उन महबूब खे झलंदासीं, अल्लाह असांखे तमामु आराम सां मिलंदो। दोस्तो हे जेको दुरूद पाक आहे असांजो, अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यिदना मुहम्मद नबील उम्मी व अला आलिहि व सहाबी व बारिक वसल्लिम, इहो दुरूद पाक जेको आहे न, असां किंगड़नि खे कूझनि खे वठी वञी महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चोट ज़रूरु पुॼाइजे। इन खे को मामूली ॻाल्हि सम्झे तव्हां दरगुज़र न कयो। असांजा दोस्तरा तव्हां वटि अचनि था, तव्हांखे मिथ मेड़ कनि था त मिड़े मोहम्मद ते दुरूद पढ़ो, निस्बत क़ाइमु रखो, त तव्हांखे इहा निस्बत क़ाइमु रखणु घुरिजे। हालात चो तरफ़ ॾिसी रहिया आहियो त हालतूं छा आहिनि। जिते जिते बि दुरूद पाक जी कसरत आहे उते अल्लाह जी महिरबानी आहे, जिते जिते दुरूद पाक घटि आहे, गुनाह वधीक आहिनि, ज़ुल्म वधीक आहिनि, उते अल्लाह जो अज़ाब नाज़िल आहे। अल्हम्दुलिल्लाह असांजी जिमायत ज़िंदगी सुहारी में पंहिंजे वसाइल घणो कुझु कमु कयो आहे। अल्लाह जी महिरबानी आहे, उन इलाइक़नि में अॼु अमन आहे, सुकून आहे, आराम आहे। ऐं तव्हांखे छा ॿुधायां, ताज़ो हिकिड़ो वाक़ियो, असांजो हिकिड़ो दोस्तरो आहे कराची में, उन महफ़िल कई लाइन एरिया में,
ले दरिया कादे में मजाक में थोड़ा गया था दुरूद पाई साईं महफिल थी महफिल करे दुआ गुरु दोस्त बाहर आया अच्छी बंदर रोड ते बीठा मौजूद फहीम नालो अथसि बंदर रोड ते में आया तो एक शख्स मस्त मजूद ये रोड वेठो पियो आयो न जान न सुञाण अची मुझे मौजूद जो लीडर असांजो कराची जो उनके चई कराची बचाना है तो 1 करोड़ दूध की महफिल करो अजी कम 2 महीना की गाल तो कराची बचाना है तो 1 करोड़ दूध की महफिल करो ये चई रवानो थी बीठो ही कोन दोस्तन कहना असांजा माण्हू थोड़ा हाणे करोड़ हिजात में ही पढ़जो से माण्हू खबर 4-5 हज़ार दोस्त करे कोन सघिया अदा रिज़ल्ट ताईं अखियुनि आयो केतिरा माण्हू मारिया बेगुनाह न ॾेड़ी ॾियो अदा 50 खनि माण्हू त मारिजी उन फ़क़ीर जी ॻाल्हि सची थी सोहींअर दोस्त वरी लॻाइनि ॾींहं राति लॻाइनि भई दुरूद पढ़ो कराची बचाओ अदा तो पाण ॿियो कुझु न करे सघूं था पर पाण पंहिंजे देश खे त बचायूं पाण पंहिंजे नस्ल खे बचायूं मिड़े मोहम्मद दुरूद पढ़ूं दुरूद पढ़ी उन महबूब खे राज़ी कयूं हुनजे राज़े खां सवाइ अल्लाह राज़ी कोन थींदो केरु केतिरो बि सॼो ॾींहुं पंहिंजो ज़ोर हणे अल्लाह कॾहिं राज़ी थींदो जॾहिं मोहम्मद करीम सलाह सां राज़ी थींदो मोहम्मद करीम राज़ी थियो अल्लाह राज़ी थियो मुंहिंजा भाउरो मुंहिंजा साईं अल्लाह पाक तव्हांखे वधाए मां बार बार तव्हांखे अर्ज़ु कंदो रहंदुसि अर्ज़ु कंदो आहियां असां ॿाहूं ॿधी अवां सभु खे था इहो अपील कयूं त मिड़े मोहम्मद सां मोहबत कयो और दुरूद पाक वधि वधि पढ़ो दुरूद जी कसरत कयो ऐं हिन जी कसरत वसीले पंहिंजे पाण ते कर्म कयो ऐं पंहिंजी नसल ते बि रहम खायो अल्लाह पाक तव्हांखे वधाए वेरा वेरा अॻिते वधो ॾाढी ख़ुशी थी आहे महफ़िल में टाइम घणो थी वियो आहे सो दिलि त चए थी घणो कुझु ॿुधायूं पर असांखे सुभाणे जे परे घोटकी ऐं राणीपुर ॾे पहुचणो आहे 2 टे ॿियूं साईं महफ़िलूं जाम आहिनि सो मां हींअर पंहिंजे तक़रीर खे मुख़्तसिर करे पोइ दुआ थींदी वरी आख़िरी जुमिला मुंहिंजा इहा अथव त कंहिं बि सूरत में रसूल करीम सलाह जो जेका तव्हां दुरूद जे वसीले जेको रिश्तो क़ाइमु कयो आहे उनखे छॾिजो कंहिं बि सूरत में न इश्क राह वफ़ा आहे जंहिं वफ़ा कई इनाम बि उनखे ई मिलंदो हिकिड़ो शागिर्द आहे क्लास लॻाए पाण वटि क्लास लॻाए उस्ताद वेठो आहे हिकिड़ो होशियारु शागिर्द आहे ॾाढो होशियारु आहे पर 2 ॾींहं अचे थो 3 ॾींहं गाइब आहे हिकु ॾींहुं अचे ॿिए ॾींहुं भॼो वञे हुनजी भेट में हिकिड़ो शागिर्द जॾड़ो आहे सिंगनी वहेसि पियो जॾड़ो आहे वीचारो पर अचे रोज़ तो क्लास में उस्ताद हिकिड़ो शागिर्द प्यारो हूंदो जेको रोज़ अचे थो पोइ जॾो छो न हुजे पर जेको शागिर्द होशियारु आहे 2 ॾींहं अचे 3 ॾींहं अचे उस्ताद उहो प्यारो कोन अल्लाह साईं खे मिले मोहम्मद खे उहो माण्हू प्यारो आहे जेको रोज़ानो दुरूद पाक मिले मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दरबार में पेश कंदो रहे दुरूद गुलहाए अक़ीदत आहे मोहब्बत जा गुल आहिनि दुरूद अल्लाह वारा संग ॿुधाइनि त मिले मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दुरूद पढ़ण वारो आहे हुनजा दुरूद जेके आहिनि बिल्कुलु गुलदस्ते वांगुरु नबी करीम खे पेश थींदा आहिनि तो मुझे जेकी भाव मुंह मिसकी जो अर्ज़ो आहे पढ़ो पढ़ो मेरे मोहम्मद दुरूद पढ़ो इनके साथ को छोटा रोना था इश्क जे मार्ग ते हलो बकौल शायर जे बकौल साईं शामिल बिठाए जे इश्क जेको आहे असांजी सभिनी मरहमनि जो सभिनी ज़ख़्म जो मरहम असांजे हर मर्ज़ जो इलाज आहे 12 कोन पटीअ तड़ मथे नाम इश्क जिन जो साम करे ॿुधूं कीन खे अल्लाह साईं तव्हांखे आबाद करे छॾ हाणे ज़िक्र कंदासूं ज़िक्र खां पोइ सलाम और दुआ बिस्मिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह
भाउरो दोस्तो मेरे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी महफ़िल आहे हाणे सलाम करे तंहिं खां पोइ दुआ कंदासीं।